दियानी माइट दियानी मक्खी इसके सिंधा काले दिया वाह मज़ो अची वियो मैंने तो मैं सही सही बात दिखाई घर ना वही कौन वाला ये बारे में नहीं ये बारे में फोटो पे आकर देना कौन सामने होता है मूसा खान कुछ क्या पर सही है सारा को असा शुक्रगुजार आहियूं मोहतरम टीओ साहब सैयदुल कलाम शख्सियत इदारे जी मोहतरम प्रिंसिपल साहब सैयद रियासुद्दीन शाह साहब जेको तहां इस्तक़बाल कयो वो इंतहाई पुरजोश भरपूर ताड़ियुनि सां हूंदो जीअं ई साईं असांखे जॉइन कंदो त अवां सभिनी शागिर्दनि जो जज्बो चेक करणो आहे तव्हां बिल्कुलु सुठे जोश और खरोश सां उनजो इस्तक़बाल कयो Let's go! पूरो करण लाइ घर ते आहियूं
कल्चर डे मल्हाइण लाइ गॾु थिया आहिनि। मुंहिंजो आवाज़ कंहिं टीचर या कंहिं शागिर्द ताईं पहुचे थो त महिरबानी करे असांखे जॉइन करे। थैंक यू। شانئك هو الأبتر صدق الله العظيم. اللهم إنا على ذكرك وشكرك وحسن عبادتك صلى الله تعالى على محمد وعلى سيدنا ومولانا محمد وعلى آله وصحبه وسلم. Dear students, हाणे जंहिं बि छोकिरे वटि मोबाइल आहे या मोबाइल असांजे हिकिड़े टीचर वटि जमा कराए छॾियो। Well done, boys.
Hello, thanks, I love you, thanks, I love you. Arsha Shumro, clapping, all of you. Today we are going to celebrating the culture day. ये जो मकसद आए इनमें आए हमारे स्कूल में मुख्तलिफ सब्जेक्ट पढ़ी आए हालांकि केमिस्ट्री फिजिक्स मैथमेटिक्स मैथ इंग्लिश जिनकी नहायत मुफीद इदारा The colors in the rainbow, the drops of the rainbow from the branch of the tree, the rushing of the melody. The drumming of the nation of the
This is the branch of science which deals with the interaction of matter and कैपिंग फर्स्ट ईयर जो शागिर्द हो असांजो ही प्रोग्राम जेको आहे बिल्कुलु हाणे हिन जा चंद लम्हा निकिता हाणे ही जेको सॉन्ग आहे आख़िरी सॉन्ग आहे हिन आख़िरी सॉन्ग में आउं हिकिड़ी इल्तिजा कंदुसि सभिनी टीचर्स खे ऐं सभिनी स्टूडेंट्स खे में वेठो आं उत डूंगर नारे वेंदासीं के लाइ तकी तो कंदी तां भी बेड़ी काबिल अचणी आ जो तू भी अची ओ वणजारा तो खे भी उकारे वेंदासीं दरिया अंदर जा देशत आ तू मान रुगो हिन सिंधु ते का लहर उभारे वेंदासीं का झरमर जुगनो जी का टिम 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 तारे जी गंगोर घटा जो घेरो आ के जेत सहारे वेंदासीं तू मान रुगो है न तू आ तो ओरियो ओराणा छो जी ही झोरियो झोराणा तू छा खां झिरकी धोराणा ऐं काक किनारे वेंदासीं थैंक यू ये असांजे गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल खानवान जो होनहार शागिर्द बहादुर इंजीनियर जज तमाम जेके शागिर्द असांजे शागिर्द आला उहिदे ताईं वञे इन कोशिश में सिर्फ़ असां कुझु नथा करे सघूं तव्हां पंहिंजे पाण खे क्लासुनि में पाबंद कयो ऐं जेका पढ़ल जंहिं मौक़े जी हुजे तव्हां उनखे सेलिब्रेट करणु सिखो हिकिड़े बादशाह पंहिंजे पुट जे लाइ हिकिड़े उस्ताद खे दरख़्वास्त कई हिनखे सेखार त शिकस्त कीअं क़बूल कजे हिनखे सेखार त जबल खटे त इज़हार कीअं कजे खटिन में हाराइण में तव्हांखे कीअं हौसलो करणु घुरिजे इहे सभु शयूं सिखी वयो तव्हां पंहिंजी कामयाब ज़िंदगी गुज़ारण जो हिकिड़ो राज़ मिली वेंदो हाणे आउं गुज़ारिश कंदुसि पंहिंजनि फर्स्ट ईयर ऐं कुझु शागिर्द जेके असांजो हिकिड़ो साथी आहे सलीम सूमरो उनखे बि हिन पंहिंजो सॉन्ग में शामिल कयो ऐं हीउ सॉन्ग असां आख़िरी सॉन्ग आहे हिन खां पोइ जेका असां हिन प्रोग्राम जी गुज़ारी आहे ऐं तव्हां सभई पंहिंजे क्लासिस में वञी पंहिंजा किताब खणी ऐं भली तव्हां पंहिंजे ॻोठनि तां रवाना थियो हीउ आख़िरी सॉन्ग आहे हिन में मां चाहियां थो टीचर समेत टीचर्स खे रिक्वेस्ट कंदुसि ख़ासि तौर ते त हू कुझु न कुझु असां सां सेलिब्रेशन में पार्टिसिपेट कनि
मुझो जमाल नसा मुझो जमाल वासिन नसा ये सिंधी सुर लाल दी ये मेरो सोना दाती बजो असा के सिंध के नाटो नासवा ये सिंध समूरी सचवा से बता मैं नवाज गई आगे तेरी बोली